तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त सारे चार यारम ताबे औलाद अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साये हर वली। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदर व अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम कसीर तादाद में तशरीफ फरमा जी कदर उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम सादात गिरामी कदर ऐ तमाम मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम सामीन इकराम बरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तवा बलारन बुजुर्गन जे सामू अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद की आयत सबोरी तिलावत कईया उन जो तर्जुमो तफसीर तशरीह उन साई मुताल्लिक़ कुछ ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ खणी हाज़िर थियो आहियां। ख़तीब अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला सद्दाम हुसैन चांदियो ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया ऐं संदुस टीम नौजवान दोस्त अहबाब जन माशाअल्लाह बड़ी मेहनत कोशिश ऐं काविश सां ऐं वॾे लगन सां सालाना जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में यारी शरीफ जी मुनासिबत सां ताजदार ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस इन उन्वान सां मुनाक़िद कई आहे। कसीर तादाद में उलमाए किराम तशरीफ फरमा आहिनि। तव्हां उन्हनि जे ख़िताबन खां मुस्तफ़ीज़ थिया आहियो ऐं सादात गिराम ऐं सदारती ख़िताब जाने अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ॿिया उलमा बुज़ुर्ग जेके हिते मौजूद आहिनि उन्हनि जे साम्हूं ॻाल्हाइण बेअदबी आहे। अल-अम्रु फ़ौक़ल अदब साईं जो हुकुम हुयो जंहिंजे हुकुम तहत मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। बग़ैर कंहिं तमहीद जे क़ुरान पाक जी जेका आयत सबोरी मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे
उन जो तर्जुमो तवाजी खिदमत में अर्ज कया कुरान पाक जी आयत में तवाजे सामो बी हर तिलावत करन जो शरफ हासिल कया काब जुबान खामोश न हुजे सबई गंजी मिली जुली वडे आवाज सां हबीबन जी बारगाह में दुरूद व सलाम जो नजरानो सबई गंजी पढ़ाईदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गंजी बने आवाज सां दुरूद व सलाम सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमह व युअल्लिमुकुम मा लम तकूनू अल्लाह से राज बाबरकात फरमायो जड़ी तरह असा में तमाम जा शान वारो रसूल मोकिलियो जेको तव्हांजे मथां असांजो आयतूं तिलावत कंदो, तव्हांजे ज़ाहिर ऐं बातिन खे पाक कंदो, तव्हांखे किताब ऐं हिकमत सेखारींदो व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तालमून। जेकी कुछ तव्हां न ॼाणींदा हुयो या जेको तव्हां वटि इल्म न पहुतो आहे, ॼाण न पहुती आहे, जंहिं शइ जी मारिफत तव्हां ते कान पहुती आहे, इन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िम्मेदारी आहे, हबीब जो फरीज़ो आहे त तव्हांखे हर उहा शइ सेखारींदो जेका शइ इल्म जे तौर ते तव्हां वटि पहुती कान ताजदारी ख़त्मे नबूवत जे उन्वान सां ही प्रोग्राम आहे। मूंखे मौज़ू महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी दिल नूरानी हुजूर गौसे आज़म दस्तगीर शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अज़मत ऐं संदन फ़ज़ाइल जे हवाले सां ॾिनो वियो आहे। क़ुरान पाक जी जेका आयत सॻोरी मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इन आयत करीम में हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मक़ाम के मर्तबे के बयान फरमायो आहे, पर पहिरां हो इहो आहे तो हबीब जी ज़ात बाबरकात हिन दुनिया ते आया, महबूब जे अचण जो मक़सद कहिड़ो आहे, हबीब जे हिन दुनिया ते तशरीफ़ आवरीअ जो वजह कहिड़ी आहे। पिताई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे त आया सथिया में मुंहिंजा ॿारो तलब भोर में पसी पर पुनूअ जी नीहों नेण छरिया में तूं दर विसरिया में सुखन शाहों कढियूं। हबीब जी ज़ात बाबरकात हिन दुनिया ते
सवा लख नबी इंसान जी हिदायत रहनुमाई देला इन दुनिया के तशरीफ फरमा था पर असाई कमा जो हबीब खत्मे नबूवत जो ताज पाए आखिरी नबी बन जी आयो हबीब जी जिम्मेदारी बवधी का तो महबूब जो ज़मानो को महदूद कोने को इलाही को महदूद कोने को वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब असा तो के सबनी जहानन जेड़ा रहमत बनाए मोकलियो या अय्युहन नबियो इन्ना अर्सलनाका शाहिदा आए गैब जो खबरों बुधाए हमारा सोना महबूब असा तो के हाज़िर नाज़िर बनाए मोकलियो व मुबश्शिरन खुशखबरी बुधाए दर बनाए मोकलियो व नज़ीरन जदू खबरों बुधाए दर बनाए मोकलियो व दाइयन इलल्लाह बिइज़्निही अल्लाह दे इज़्न सा सदी दर बनाए मोकलियो व सिराजन मुनीरा आई रोशन दियो बनाए मोकलियो ये सब लक़ब अलक़ाब मक़ाम मर्तबा हबीब जी ज़ात बाबरकात के इन जेला रब करीम जी ज़ात बाबरकात अता फरमाया तो महबूब आखिरी नबिया हबीब जी जिम्मेदारी बवधी का वमा अर्सलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा महबूब असा तो के सबनी इंसान जेला बशीर बनाए मोकलियो नज़ीर बनाए मोकलियो यानी सत्ताई ज़मीनों हुजन सत्ताई आसमान हुजन जिते जिते खुदा की खुदाइया उते उते मुस्तफा जी मुस्तफाइया जने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो ज़मानो क़यामत ताईं आहे तब मुजादो सदीदा हबीब जी ज़ात बाबरकात जे शरीयत जी हिफाज़त थे खत्मे नबूवत जी हिफाज़त थे महबूब जे नामूस जी हिफाज़त थे कुरान पाक जी हिफाज़त जो सुनो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पान खयो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे उन फैज़ ऐं बरकत जी हिफाज़त थे काफ़िर चवंदा हा मुशरिक चवंदा हा बेदीन यहूदी ईसाई प्रोबे गंदा हलाईंदा हा मुसलमाननि जो दीन घणो कोन हलंदो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत घणो वक्त कान हलंदी उन्हनि पंहिंजे तरफ़ा हर बार इस्तेमाल कया हा पर फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे रब करीम जी ज़ात बाबरकात महबूब जेला हर हुए उपा वरता हा रब करीम फरमाए मता यो तमा समझो त महबूब जो ज़मानो को महबूबा यतलू अलैकुम आयातिना तवाजे मथा असा जो आयतूं तिलावत करे थो उलमा बैठा मुजारे में हाल जी माना बाहे तो मुस्तकबिल जी माना बाहे तिलावत करे थो तिलावत कंदो रहंदो वयुज़क्कीकुम तवाजे ज़ाहिर ऐं बातिन खे पाक करे थो ऐं पाक कंदो रहंदो वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमह तव्हांखे किताब ऐं हिकमत सेखारे थो ऐं सेखारींदो रहंदो वयुअल्लिमुकुम मा लम तकूनू तालमून जेका ॼाण तव्हां ताईं न पहुचंदी माना क़यामत ताईं जेके इंसान ईंदा जेके
हबीब जा गुलाम ईंदा उन्हनि ते जेको इल्म पोतो हूंदो न पोतो हूंदो मुस्तफा करीम उन्हनि खे सेखारे थो ऐं सेखारींदो रहंदो मौजा मौला तुंहिंजो महबूब हमेशा कोन रहंदो तो त हमेशा तुंहिंजी ज़ात आहे कुल्लु मन अलैहा फ़ानिन हर शइ जे मथां फना अचणी आहे व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम बाक़ी रहण वारी ज़ात रब जी आहे मौला इहो तिलावत करण वारो सिलसिलो तज़किये नफ्स जो सिलसिलो तालीम इल्म हिकमत हिकमत किताब हिकमत जो सिलसिलो हलंदो रहंदो रब जी ज़ात बाबरकात हबीब फरमायो हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम मुंहिंजी ज़ाहिरी हयाती बि तव्हांजे लाइ भली आहे पर मुंहिंजो हिन जान मां बुरको मंगाइण बि तव्हांजे लाइ बहितर आहे वजह इन जी इहा आहे छो त मां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको मौत बेअदब चवंदा आहिनि असां चवंदा आहियूं विसाल या चवंदा आहियूं वफ़ात हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम विसाल फरमाए विया पर्दो मटाए विया पर्दो फरमाए विया ये अदब जा लफ़्ज़ आहिनि ये अदब वारा लफ़्ज़ अदब वारनि खे नसीब थींदा आहिनि न त इहे ज़ाकिर हुजनि शाकिर हुजनि नाइक हुजनि नालाइक हुजनि पर इहे चवंदा आहिनि त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मरी वियो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम महाद अल्लाह ख़त्म थी वियो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांजी मदद छा कंदो ओए पीरनि जे पीर खे छा मञींदा औस आगम खे छा मञींदा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अक़ीदो रखनि महाद अल्लाह हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मरी वल्ली थी वियो पर ख़ुदा जो कसम असां सुन्नत जमात खे जेको अक़ीदो मिलियो आहे जेको तरीक़ो मिलियो आहे ऐं उन तरीक़े उन मसलक जी हिफ़ाज़त करण वारनि में दौरे क़रीब में ज़माने क़रीब में जेकॾहिं मसलक के अहले सुन्नत जो मुजद्दिद आहे त आला हज़रत इमाम अहमद रज़ा फ़ाज़िल बेरेलवी आला ने फरमायो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले तो सुभान अल्लाह अब आप बेन वट चमक कान होंदी आहे नूरानियत बेन वट कान होंदी आहे इहो नूर बि उन वट हूंदो आहे या चेहरे में नीमक बि उन वट हूंदो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब करण वारो हुजे ताज़ीम करण वारो हुजे वो क़ादरी हुजे चिश्ती हुजे नक्शबंदी हुजे सोरवर्दी हुजे ज़िक्र फ़िक्र वारो फ़क़ीर हुजे ख़ुदा जो कसम उन जे चेहरे मां बि नूरानियत पई टिमंदी आहे चमक तुझसे पाते ये सब पाने वाले मेरा दिल भी चमका ते चमकाने वाले बरसता नहीं देख कर अपने रहमत बदों पर भी बरसा ते बरसाने वाले जिंदा है तो असाई समाजो महबूब जिंदा आहे हबीब जी ज़ात बाबरकात जी बारगाह में जेकॾहिं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी वञी चवे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह दरूद पाक मां आवाज़ अचे जवाब अचे वालेकुम या मोहम्मद हाशिम ठटवी ऐं ठटे जा मोहम्मद हाशिम तोबे सलाम खुदा जो कसम हबीब जी हदीस मुस्तफा करीम जो शान मथे आ पर हबीब जी ज़ात बाबरकात जे दीन जे
देला महबूब जी नामूस देला हबीब पाक जी शरीयत जी हिफाजत देला जेके ओहद में महबूब जा सहाबी शहीद थिया मुस्तफा करीम जी उन्हनि जे ला हदीसा नबी सी फरमायो क़यामत ताईं हिन ओहद जे शहीदन ते जेको अची सलाम पढ़ंदो मुंहिंजे चाचे शहीदन जे सरदार हजरत सैयद शुहदा सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजे या ॿिया ओहद जा शहीद हुजनि अची सलाम करे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू या शुहदा ओहद आए ओहद जा शहीद तव्हांजे मथां सलामती हुजे रहमतूं ऐं बरकतूं हुजनि मुस्तफा फरमायो क़यामत ताईं सलाम करण वारनि खे इहे ओहद जा शहीद जवाब बि ॾींदा अल्लामा अब्दुल कुद्दुस देलवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे मां जॾहिं बि शुहदाए ओहद खे सलाम कंदो आहियां उहे जवाब ॾींदा आहिनि मां पंहिंजे कननि सां पाण ॿुधंदो आहियां मुंहिंजा दोस्त वीर मुस्लमान भाउ जॾहिं शहीद जो मक़ाम इहो आहे रुगो जवाब न बल्कि नबी से फरमायो क़यामत वारे ॾिहाड़े इहे ओहद जा शहीद महशर जे मैदान में गोलींदा तलाश कंदा उन्हनि माण्हुनि खे जिन्हनि खे सलाम कयो हूंदो जिन्हनि खे जेको आहे फातिहा पढ़ी हूंदी जिन्हनि जे लाइ क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ियूं हूंदियूं ओहद जा शहीद उन्हनि खे ॻोल्हे उन्हनि खे सुञाणींदा सुञाणे सुञाणे पाण खां वठी उन्हनि खे जन्नत में मोकिली लावींदा जी हदीस नबी से फरमा जेको तवाफ करे तवाफ उम्रे वारो हज वारो तवाफ जेको वाजिबी या फर्ज आहे उन जे मथा लाज़मी आहे त हू हजर असवद जो इस्तिलाम कंदो छा कंदो ॻाल्हायो छा कंदो इस्तिलाम रब तव्हां खे बि नसीब फरमाए इस्तिलाम जो मतिलब आहे त हजर असवद खे बोसो ॾियो पर जेकॾहिं बोसो नथो ॾेई सघे जुमी नथो ॾेई सघे त परे खां बि इशारो करे उन हथ के चुमी दे तने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जब जेको आसो उन जेको हजर असवद के जण तो बोसो दिनो परे का हथ जो इशारो करे हथ के चुमी दे उन के तो ओही सवाब ओही बरकत मिलंदी और से फरमायो ये न समझो ही को पत्थरा बल्कि हिन के क़यामत जे ॾिहाड़े रब अखियों बि ॾींदो अल्लाह सी जल शानो हिन के हथ बि ॾींदो रब हिन के पैर बि ॾींदो यो हजर असवद महशर जे मैदान में डोड़ो जंहिं हिन के इस्लाम कयो हूंदो उन इस्लाम करण वारे खे सुञाणींदो सुञाणे रब खे चवंदो मौला ही तुंहिंजो माण्हू आहे जेको तुंहिंजे बैतुल्लाह जो तुंहिंजे बैत जो काबे जो तवाफ करण आयो हो हिन मूंखे इस्लाम कयो हो मुंहिंजा मौला मां शफाअत कयां थो सिफारिश कयां थो त हिन खे जन्नत में मोकिल रब ज़ुल जलाल हजर असवद जी शफाअत क़बूल फरमाईंदो ऐं रब उन इस्लाम करण वारे खे जन्नत में मोकिलींदो ओ मौजूदा समझ जी ॻाल्हि आहे हजर असवद सुञाणे पियो हजर असवद शफाअत करे पियो ओहद जा शहीद सलाम जो जवाब ॾियनि पिया ओहद जा शहीद उन्हनि खे सुञाणे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में जेको आहे सो वठी ॾींदा ख़ुदा आमिना जो लाॾो कीअं पियो न ॾिसंदो हबीब जी ज़ात बाबरकात कीअं न ॾिसंदो मुस्तफा खां ई असांजो इलाइक़ो परे कोन्हे को हबीब जी ज़ात बाबरकात जे ज़िक्र वारी महफ़िल हुजे मुस्तफा करीम जी उन जे मथां नज़रे करम हूंदी आहे हबीब जी ज़ात बाबरकात जिते चाहींदो उते ओॾी महिल ई पहुची सघनि था मौलाना अशरफ अली थानवी लिखियो आहे इफादात यूमिया में त पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी महफ़िल लगी पई पाण की संगन खिदमत में कंहिं शख्स अर्ज़ कयो क़िबला रमज़ान शरीफ जो महीनो आहे सुभाणे इफ्तारी मूं वटि कजो सुभान अल्लाह पाण फरमा ठीक आहे तो वटि कंदुसि ॿियो थी बीठो जेसी क़िबला इफ्तारी जी महिरबानी मूं ते थिए सुभाणे पाण फरमा तो वटि बि ईंदुसि वरी टियों थी
बीठो क़िबला के सुभाणे मुंह ते मेहरबानी थे पाण फरमा तो वट भी ईंदुस 40 ॼणा उठी बीठा पर होसे पाक के न कान कई सभनी के हा भरो तो वट भी ईंदुस खलीफो अली हेती लाडलो खलीफो हो होस पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अर्ज़ की क़िबला 40 ॼणा टाइम हिकड़ो वक्त हिकड़ो इफ्तारी तव्हां हिकड़े दे कंदो 40 हंधे कीअं पहुचंदो पाण फरमायो अली हेती उन्हनि दे तदींदुस पर तो वक्तो सां गॾु बरोदो छोड़ींदुस सुभान अल्लाह ॿियो निहारो थो खलीफो अली हेती जे तो तमाजो नज़रो असर जी नमाज़ खां पोइ होस पाक दे हुजन होस पाक पंहिंजे ज़िक्र फिक्र में विरदो वज़ाइफ में मसरूफ़ हुया मगरिब जी बांगू आयो इफ्तारी पाण ओतरी कयो इफ्तारी खां बाद में मगरिब जी नमाज़ पढ़ायो मगरिब खां बाद में पंहिंजे तरीक़े जो ज़िक्र पाक कयो ज़िक्र पाक करी पाण तरावीह जी तैयारी कयो तरावीह नमाज़ पढ़ाए पाण जेको आहे सो वेठा हज़रत हुसैन सगीर रज़ियल्लाहु ताला अन्हु सॼी रात रब जी इबादत में गुज़ारी सेरी कयो फजर जी नमाज़ पढ़ायो फजर खां पोइ गौसिया महफिल लगी हिकड़ो उठी बीठो क़िबला तव्हां जी मेहरबानी तव्हां मूं वटि आयो ॿियो थी बीठो सी तव्हां जी मेहरबानी तव्हां मूं वटि आयो टियों थी बीठो क़िबला तव्हां जी मेहरबानी तव्हां मूं वटि आयो होशियार दस्तगीर फरमाईंदा विया हाओ तो वटि बायस तो वटि बायस 40 ॼणा उठी बीठा खलीफ़े अली हेतीअ चयो वेही रहो होशियार मूं वटां उठी कंहिं वियो कोन्हे को तव्हां वटि कीअं आयो होशियार फरमाईंदा खलीफ़ा अल्लाह पाक असांखे ताक़त ॾिनी आहे तो वट हुयुसि त इन में 40 वट मुंहिंजो रूह हुयो अशरफ अली थानवी लिखे तो ये तो 40 मकामात थे अगर करोड़ मकामात हो और वक्त एक ही हो और से आदम को अल्लाह ने वो ताकत दी है कि जहां पर चाहे एक ही वक्त में पहुंचना चाहे तो पहुंच सकते हैं चाहे तो इशारों से अपनी काया भी पलट दे दुनिया की चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरकार का आलम क्या होगा कुरान पाक जी रोशनी में तमाना असांजो नबी हयातुल नबी आहे मुस्तफा जे फैज़ नज़र सां कुरान पाक जी तिलावत हले पई हलंदी रहंदी तज़किए नफ्स हले पयो हलंदो रहंदो तालीम किताब व हिकमत हले पई हलंदो रहंदो ई इल्म जो फैज़ान मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सां बरकत न हुजे खुदा जो कसम के आलिम के इल्म न मिले के हाफिज़ के हिफ्ज़ कुरान जी नेमत जे तवासो न मिले छो तो वो न थे तो कुछ न था कर वो न हो तो कुछ न हो वो न थे तो कुछ न था कर वो न हो तो कुछ न हो जान है वो जहान की कर जान है तो जहान है हबीब जी साथ सां बरकत आहे मुस्तफा करीम जे हयाती जो जेकर तो इनकार कंदे त कोई जहान ही खत्म थी वने हा जहान आहे कायनात आहे तमाना जहान जे सदके हले पियो जे सदके कायनात हले पियो मुस्तफा करीम तो हयात नबी तो असांजो नबी ॻाल्हायो असांजो नबी हयात नबी मुजाहिदा ॿियो इन आयत
समाजत जो मजहर इहो आहे जो हबीब जी ज़ात सां बरकात पाण महबूब गुंबद खज़रा में आरामी हुजन अल उलमा वरसतुल अंबिया आलम नबियन जा वारिस तो आलम नबियन जा ॻाल्हायो आलम नबियन जा नबी पंहिंजे वरसे में दिरहम दीनार कोन छॾींदा नबी पंहिंजे वरसे में इल्म छॾींदा जेको इल्म खे अपनाईंदो आहे उहो ई नबीअ जो वारिस थींदो आहे मौजा जेके आलिम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां बरकात जो उम्मत जा आलिम तॾहिं थींदो जॾहिं क़ुरान पाक पढ़ण अचे क़ुरान पाक पढ़ल कोन्हे को आलिम नाहे मौजा वरी इल्म सां गॾु ज़ाहिरी इल्म सां बातिनी इल्म बि हुजे रब उनखे दिल जी सफ़ाई जो रब उनखे कमाल अता फरमाईंदो आहे किताब हिकमत अल्लाह सी उनखे अता फरमाए इमाम आज़म हुजे इमाम आज़म फरमाए थो इन इल्म जी बरकत सां रब करीम मूंखे 100 भेरा पंहिंजो दीदार करायो सुभान अल्लाह घणा भेरा 100 भेरा अल्लाह पाक जी ज़ात सां बरकात मूंखे पंहिंजो रूहानी दीदार करायो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि इमाम साहब जो शागिर्द उन जो नालो इमाम मुहम्मद सुभान अल्लाह नालो आहे इमाम मुहम्मद चेहरे ते पर्दो ॾेई हलंदो आहे हिजाब ॾेई हलंदो आहे के उनखे चेहरे ते निहारे कोन सघंदो आहे जेकॾहिं को काफ़िर ॾिसंदो हो चवंदो हो इहो केरु पियो वञे मुस्लमान चवंदो हो त इहो इमाम मुहम्मद पियो वञे वाणी चवंदो हो त उहो मुहम्मद जंहिंते तव्हां कलमो था पढ़ो हो चवंदो न उहो मुहम्मद त सभिनी नबियनि जो सरदार आहे उन जो को मिसल सानी आहे कोन उन जो को मिठो आहे कोन उन जो को जेको आहे उन जो बराबरी करण वारो कोन्हे को इहो नंढड़ो मुहम्मद उन जो गुलाम उन जो उम्मती आहे उन जे दीन जो आलिम आहे ओ काफ़िर चवंदो कि नंढड़े मुहम्मद जे चेहरे जे रौनक जो इहो आलम आहे त पोइ उन वॾड़े मुहम्मद करीम जो शान छा हूंदो खुदा जी सास जो कसम आहे उन खां बाद में इहो इल्म जो सिलसिलो टुटो कोन्हे को महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शाबाश लामकानी तंदील नूरानी हुजूर गौसे आज़म दस्तगी रज़ी अल्लाह ताला तेजे नाम हेसर चंदो मुझे पीर जड़ो कह जो पीर ना आदर मगर दस्तगीर ना कंदा लखे मलाइका सलाम अथसे गुलाम नबी गुलाम अथसे रखो अमर चुने अहलो नाम अथसे जनवत फैज़ ना सो फकीर ना मुझे पीर जड़ो कह जो पीर ना आकर थोड़ा मगर दस्तगीर ना बाबू सुभानी क्या सा चंदा यो पीरन जो पीर सुभान अल्लाह चंदा जो पीरन जो आई लगता गौसे आज़म छाए सही आयो गौसे आज़म के मञण जो तरीक़ो हर कंहिं वटि कोन्हे को सुभान अल्लाह सजल सरमस्त फरमाईंदो आहे पीर पीरा मुर्शिद मीरा नाम किथे जगे टुकन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी यार दी घरोली भर दी मैं बंदी तहे दिल पर दी गौसे आज़म असा ऐं तव्हां नक्शबंदी हुजूं सोहरवर्दी हुजूं चिश्ती हुजूं या हुजूं ई पादरी आला हज़रत फरमाए
थो असांखे जेकॾहिं रसूलुल्लाह ते पहुचणो आहे त तक हिकिड़ो या त पीरनि जे पीर वटि अचणो पवंदो। सुभान अल्लाह। हिकिड़ा त डायरेक्ट अल्लाह ते पहुचंदा आहिनि, छाकाणि रसूलुल्लाह जी ज़रूरत कान्हे का, पर सुन्नत जमात जो तरीक़ो अदब वारो आहे। असां सिलसिला ब सिलसिला मौजादा गाहे ब गाहे तदरीजन तदरीजन मौजादा वास्ता ब वास्ता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुचो। हबीब जी दरबार का आम दरबार कान्हे का, जेको अचे मुंह खोलियो जेको आजो हलियो अचे। मौजादा ईअं तकण कोन्हे को। आला हज़रत फरमाईंदो आहे सरवर कहूं के मालिक मौला कहूं तुझे सरवर कहूं के मालिक सरवर कहूं के मालिक मौला महबूब सुभानी कुत्ते रब्बानी शहबाज लामकानी जिंदीले नूरानी हुजूर गौस आदम दस्तगीर शेख अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रदी अल्लाह तआला अन्हु गौस आजम मन सब खां वधीक मदद करण वारो। असां छोटा दा आहियो त पीरन जे पीर जो कदम सभिनी वलियन जे गर्दन जे मथां आहे। छोटा दा आहियो त पीरन जो पीर सभिनी जो जेको आहे वली आहे, सभिनी वलियन जो बि वली आहे, सभिनी पीरन जो पीर आहे। इन जे करे कुरान पाक में आ इन्ना आतैना कल कौसर महबूबा असां तोखे कौसर अता कयो फसल्लि लिरब्बिका वन्हर पंहिंजे रब जे लाइ नमाज़ पढ़ी कुर्बानी कर इन शानिअका हुवल अबतर तुंहिंजे दुश्मन जो नस्ल खत्म थी वेंदो, मुस्तफा तुंहिंजो नस्ल क़यामत ताईं पियो हलंदो। हबीब जो नस्ल खानदान मखदूम कायनात हजरत खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा महलूआ बीबी साण जा गुल्हा हिकिड़ो इमाम हसन ॿियो इमाम हुसैन काज़ी तो हिकिड़ो इमाम गला इमाम हसन ॿियो इमाम हुसैन। इमाम हुसैन अली मकाम जो नस्ल हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन मां हलियो त सूरतुल कौसर जो तफसीर थियो। यज़ीद जा 18 पुट पर उन जे खानदान जी ख़बर ई कान्हे का। फातिमा जो हिकिड़ो लाल हो हुसैन, हुसैन जो हिकिड़ो ई लाल ज़ैनुल आबिदीन हो, पर उन हिकिड़े ज़ैनुल आबिदीन मां शर्क़ो गर्ब शुमालो जुनूब जाॾे वञो ताॾे तव्हांखे हुसैनी बचना मिलंदा। सुभान अल्लाह। इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी आल तव्हांखे मिलंदी, इमाम हुसैन जो खानदान मिलंदो। इते ख़ुश थियूं हुसैनी आहिनि, हुसैन जी औलाद आहे, हुसैन खातून जो बचड़ो आहे, हुसैन अली जो खून आहे, हुसैन अली मुर्तज़ा जो लजपालो मोभी पुत्र आहे। मुजादा जे हुसैन जी औलाद आहे। खुदा बे कसम कुरान सचो आहे। फातिमा जा बलाला क्या बात रज़ा उस चमनिस्तान करने की सहरा है
खुशबू हले पई नबी से बिनी के गुलन ते विहारी दाहा नबी से बिनी जे ना फरमायो तही भई मुजा पुत्र आहे मुस्तफा बिनी ना फरमाई जन्नती नौजवानन जा सरदार हबीब बिनी के सुगंधा फरमाइंदा ही भई जन्नत जा गुल आहे बिनी के सुगंधो आया त जन्नत जी खुशबू ईंदी आ ओ सुन्नत जमात सा ताल्लुक रखण वारा आदरिया तवज्जो कर नक्शबंदिया तवज्जो कर के चिश्तिया सोरवर्दिया कहड़े बि वली जो मुरीद आही कहड़े बि पीर सा तुझो वास्तो आ पर तवज्जो तुझे एॾे हुजे ज़हन में रखजा के खातून जन्नत जे हिकिड़े लाल हुसैन जी खुशबू दुनिया में हले पई त खुदा जो कसम ये थी को न थो सके त खातून जन्नत जो वॾो पुत्र हुजे अली जो मोभी पुत्र हुजे हुसैन जो वॾो भाउ हुजे इमाम हसन मुजतबा जन्नती नौजवानन जो सरदार हुजे जन्नत जे गुलन मां हिकिड़ो गुल हुजे हिकिड़े गुल जी खुशबू न हले पई पर ॿिए गुल जी खुशबू ख़त्म थी वञे चइजे त दुनिया ते आहिनी हुसैनी सैयद हसनी सैयद आहिनी कोन पोइ इहा आड़ करे चइजे त पीरनि जो पीर त सैयद आहे कोन गौसे आज़म त सैयद आहे कोन सैयद कोने तमाम शेखा शेखा त असीं खे कोन मञींदासीं मां चवां थो भला हुसैन खे मञी थो इमाम हसन खे छो कोन थो मञी त तारीख़ इन ॻाल्हि ॾे हदीसूं इशारो थियूं कनि त नबी सी पाण फरमायो हाज़ा इब्नी सय्यदुल मुंहिंजो ही पुट माना हसन इहो सरदार आ सरदार इन जे करे आ त मुंहिंजे उम्मत में जॾहिं ॿिनि गिरोहनि में इख़्तिलाफ़ थींदो झेड़ो थींदो उन झेड़े खे सुलह में सुलह करे झेड़े खे ख़त्म करण वारो मुंहिंजो पुट ही हसन आ हबीब जी उहा ॻाल्हि सची थी जॾहिं मुनाफ़िक़नि साज़िश कई मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा ऐं नबी सी जो सहाबी आ हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु बिनी जे विच में जॾहिं ग़लत फ़हमियूं पैदा करण जी कोशिश कई वई घेरो लॻाइण जी घेरो करण जी कोशिश कई वई उन घेरे के या उन फिज़ा के सुलह ऐं अमन में तब्दील करण वारे जो नालो इमाम हसन आ हुसैन यज़ीद सावरे तू हुसैन जी तारीफ़ करी ओहो ई हुसैन जो वॾो भाउ इमाम हसन आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे नबीअ जे सहाबी हज़रत अमीर मुआविया सां सुलह करे तू हज़रत अमीर मुआविया सां नफ़रत करी यज़ीद जे करे पर याद रखजा वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा पुट पीउ जा गुनाह कोन खणंदो पीउ पुट जा गुनाह कोन खणंदो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ी व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनी पुट पंहिंजे पीउ खां बेज़ार पीउ पंहिंजे पुट खां बेज़ार ओ सुनी हेले तवज्जो कजा ज़मीन आसमान जो फ़र्क़ आ हिकिड़े पासे यज़ीद हुजे जेको हुसैन सां विढ़ियो ॿिए पासे हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजे तूं ॿिन्ही खे बराबर कीअं थो करी हिकिड़े जे करे ॿिए खे घटि वधि कीअं थो ॻाल्हाईं पंहिंजे ईमान जी सलामती रखजा पंहिंजे ईमान खे बचाइजा खुदा जो कसम असीं चऊं था त अफ़ज़ल कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का एक पल की थी बसी हुकूमत सदिया हुसैन की है ज़माना नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तकीर
अफजल कुल कहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का एक पल की थी बसी हुकूमती यजीद की सदियां हुसैन की है समाना हुसैन का सदियां बड़ा सफा सुन्नत से आप फॉर्मेलिटी पूरी करो तो काम करेंगे जो तहीब हुसैन जो सद्दाम फॉर्मेलिटी करो ट्रेप टाइम गुजरी नहीं तो पर जे चाह सावे हंदो तबेरो तरी पानो सदियां हुसैन की है समाना चौ चौ सदियां हुसैन की है समाना हुसैन का इहो ज़हन में रखिजो पंहिंजी मोहब्बत में गुलूब खां कम न वठो गुलूब खां कम न वठो कीअं न असां इमाम हुसैन जे करे रसूलुल्लाह खे पिया मञो या हज़रत अली जे करे रसूलुल्लाह खे पिया मञो या हज़रत अबू बकर जे करे रसूलुल्लाह खे पिया मञो या हज़रत उमर जे करे रसूलुल्लाह खे पिया मञो या हज़रत उस्मान जे करे रसूलुल्लाह खे पिया मञो गुलूब न कजा फारूक उस्मान हैदर ऐं हसनैन करीमैन जो दरो असांखे रसूलुल्लाह जे दर तां मिलियो आहे ईअं न त माना कंहिंजी मोहब्बत में उनखे तूं रसूलुल्लाह खां मथे करे छॾी हेॾे तवजो कजा यज़ीद ज़ालिमा यज़ीद फाजिरा यज़ीद फासिका यज़ीद लानतिया यज़ीद जहन्नम जो मुस्ताक़ा यज़ीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक खे ईज़ा पहुचाइण वारो आहे पर उन जे करे तो हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात का बरक़ात इन इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात का बरक़ात जी मोहब्बत जी आल में तो इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु के विसारे वेगी याद रखदा जे हुसैनी नूर बआहे त हसनी नूर बआहे ऐं ओ हुसैनी नूर हलंदो आयो हुसैनी सैयद आया ऐं हसनी ऐं हुसैनी नूर जॾहिं पाण में मिलिया क्या बात रज़ा उस चमनिस्तान करम की तेरी सरकार में लाडा उसको शफी तो मेरा गौस है ला इलाहा बेटा तेरा बैठो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाणे दुआ मिलंदव सैयद सोन जो खिताब थींदो वेही रहो बाबा वेही रहो